नाज़रीन, मोरो मां ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचनि पिया। जानी जोमानी जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर थाणे जे हद फ्रूट मंडी में 35 साला नौजवान नाले जानी हुब वल्द गुलशन हुब जो मुबैना तौर ते मौत थियो आहे। वारसनि पारां फौती नौजवान जी ज़ाल ते क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे। जॾहिं त इतला मिलण ते फौती जे लाश खे पुलिस पारां मोरो सिविल अस्पताल में आंदो वियो आहे। उन मौक़े ते फौती जे वारसनि पारां इल्ज़ाम हणंदे शक ज़ाहिर कंदे चयो आहे त असांजे नौजवान खे संदसि ज़ाल गनवा हुब ज़हर ॾेई क़त्ल कयो आहे। जॾहिं त संदसि ज़ाल सां घरू अणबणत हलंदड़ हुए, जंहिं तां संदसि घरवारी खेसि ज़हर ॾेई क़त्ल कयो आहे। होॾां पुलिस मूजिबि इल्ज़ाम हेठि फौती नौजवान खे ज़ाल खे पुलिस पारां पंहिंजी तहवील में वरितो वियो आहे। जॾहिं त नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ मोरो अस्पताल अंदरि मौजूदु आहे। डॉक्टरनि मुताबिक़ पोस्टमार्टम थियण बाद फौती जे मौत जी तस्दीक कई वेंदी। यादि रहे त फौती नौजवान खे संदसि घरवारी में हिकु मासूम पुट जी औलाद पिणु आहे। होॾां वारसनि पारां SSP नौशेरो फेरो समेत आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।